बस हाणे बस हेॾा मुड़ुस माण्हू न थियो इहो सोचो त चाचे जाबिर सां मुंहुं कीअं ॾियूं हाणे पाण वञी चाचे जाबिर सां मुंहुं ॾे असां तोखे चयोसीं त रमान खे आज़ाद कराए तो वञी पुट टे खून करे तो उन हाणे नवाब खान खे अचे तुंहिंजो भर झले हे नवाब खान खे छो चवां तव्हां जो आहियो वॾो भाउ ही पत्रे वहाए कद कुछ कोन कंदासीं बाक़ी हलंदासीं असां कोन अदा शेर ये पक्के उस्ताद जा पढ़ायल अथई तुंहिंजी ॻाल्हि कोन मञींदा छोरी केड़ा असां किताबूं स्लेटूं खणी स्कूल में सबक वठण वेंदा आहियूं आहे न असांजे घर में वॾी मास्तरियाणी भाॼई ज़ेबू खातूं हाँ हाँ छोरी करी छा थी मुझे था मरण जो शौक़ थई छा मां अगई सड़ी बैठी आहियां त जाए न तप ही अदा शेर ॿुधाई थो मां बि अहिड़ी कंदी मैं जेको संद बि न सुञाण सघंदई घणो तो घर में किरोध कयो हाणे पंहिंजे वात खे बंदि कर त भलो थई सदको ज़ाल ॾिसो जेका ज़ेबुल सां विढ़ंदी हेॾे बस कयो था या खणाओ पाटो अदा पंहिंजी ज़ाल संभाल असांजी भेण खे दड़का न ॾे हा हा हाणे असां तोसां गॾु कोन रहंदासीं रुगो बाबे खे अचण दे चवंदासीं ज़मीन बि विरहा त घर बि विरहा रोज़ रोज़ असां तुंहिंजे हथां बेइज़्ता कोन थींदासीं रही तव्हां छा था चओ आंड्रे वांगुरु सीट जी ले न कयो त मथा न फाड़े छॾां इन जो बि लाश न केरायां हेने हायरन के मुंह ॾे ये परावा पातर खाईंदा न पोइ ख़बर पवंदनि त शेर छा आहे तो जे न हाणे हिननि खे मानी ॾिनी त पोइ तुंहिंजो बि खेर न आहे हे ॿई मूंखां जुदा आहिनि बनी विरहाए घर विरहाए बाक़ी ईअं कीअं जुदा हूं अजायो घुरी घुरी पातर न खाओ डरो डरो मुंहिंजे अखियुनि जे अॻियां हलो उथु शरीफ़ उथु तली बाबे खे ॻोल्हे अचूं हल ॾिसूं त बाबो कीअं नथो ज़मीन ई घर खे विरहाए अरे हा हा तकड़ा वञो डोड़ंदा वञो वञी बाबे खे वठी अचो ज़मीनूं था वठनि हिसा था वठनि ॻाल्हि कजो चङी तरह इन मुंहिंजी जाबूअ खे ख़बर पई न असांखे घर में अची गोलियूं हणी वेंदा मां शेर वारा मुड़ुस माण्हू आहिनि ईअं असां यतीमनि जी कची कोन कंदा कुझु बि वञी थिए खॾ में पवनि तव्हां त वञी अंदरि कमरे में वेहो जेको थियो ॾिठो वेंदो मरां त मां मरां तव्हांखे त कुझु न थिए मां तूं ॿाहिरि वञी न घर खे तालो हणी वञे जे ॿाहिरां को अचे ॾिसे त घर अॼु अकेली बीठी आहीं छा सीखो नथो छा त अकेली आहियां हां तोखे ख़बर न आहे त हर वक़्तु मूंसां जिन गॾु हूंदा आहिनि पोइ अकेली किनो थियसि मेहराब के अजाया खबर न दे मां तावीज़ वठी अहिड़ो डोरे में ॿधो आहे जो तोहारो जिन कुझु कोन कंदो भला ॾे ख़बर पुछां ई न छो तूं हकीम आहीं या डॉक्टर जो तोखे ॿुधायां त मां ख़ुशि आहियां बीमार छो आयो ही छो भला साबा अॼु रुखो रुखो थी ॻाल्हाए टे ॾींहं गुज़री विया ॾाढी सिक लॻी चयमि त तुंहिंजो मोहड़ो ॾिसां हथ सां छोरनि खां मूंखे भितरे थी हणाए नमूना थी करे बि हिते न तुंहिंजे फरनि खे ॾिसां थो मां न मेरा पे चिड़ी पे छा जोड़े नानो तव्हां मूंसां घणी कई आहे हाणे रखो 1,80,000 में जा पैसा वो तो बयानो दिनो ना अम्मा के शादी जे हक महर जो शादी थे त पो हिसाब किताब कचो ये शादी कान कंदी ओ मुआ सांड्रा साबा जे सर मथो सदको वनी मुखे शादी करण जो को शौक कोने को जेकरे शादी करनी आ न साल खन मुखे सोचणो दे छा सोचींदी है मां को सुñो बुख आया छा चंगो हिकड़ो कम कर तू वनी पांजे टिनी पुटन के राजी करे समूरी बनी मुखे लिखी देने त पो मां तो शादी कंदस हां बनी छा कंदी है बनी छा कंदस आ हे जो मुजा पुत्र वेठा है ये छा कंदा न न ये को न थींदो मन्नू खमो इन मोए जाहे के ते बधी विहारियो ऐ सालू ऐ शरीफ के वनी वठी अचो सुठो नथी करी साबा सुठो नथी करी सुधरी वञ मेरा मुंहिंजो नालो आ त कोठी छराए छड़ींदो साए अरे छोरा इन जी धमकिन के बुधी करे वञा चिपकाई बिठाओ वठो न मोए सांड्रे के पकड़ियोस कमु वठी दे क्या दिया मां वठो वठो मोए
जाबर खां बात चवां थो तॾो खणिज कहिड़ा हिते मुंहिंजा मिट ईंदा जो हिते फातह कंदा। चाचा लाल खान ॿियो को अचे न अचे असां त तव्हांजे ॾुख में गॾु आहियूं। हा भाई चवण लाइ त सभु कुझु पर कंहिंखे मयार कहिड़ी मयार तूं भल मयार न ॾे लाल खान पर मां तुंहिंजो मयारी आहियां तुंहिंजूं सभु मयारियूं लाहींदुसि। ॿुधो था न वादल लाल खान कहिड़ियूं मयारियूं थो ॾे। हा जाबिर खान इहा असांजी ग़लती आहे न रहमान असांजे हथनि मां निकिरे हा ऐं नई वञी वरी खून करे नई वरी तव्हांखे मयारूं मिलनि। बख्शो माण्हू ॿोली शेर वारनि खे इहो कहीं ॿुधायो था रहमान ॾे मोलू मां निकिरी मोलू ईअं ई चए पियो सापां जे पुटनि खां सवाइ ॿियो कंहिं न ॾिठो। सापां जा पुट ईअं नथा करे सघनि इहा सॼी शरारत शेर वारनि जी आहे। मम्मा मामे खे हिते था घुराए वठो हूअं बि अकेलो हुते कीअं गुज़ारींदो। जीअं बि गुज़ारे अदा खे घुराइण जी का बि ज़रूरत न आहे। मम्मा बाबा साईं चयो त हाणे हू जल्दी मामा जी ॿी शादी कराईंदा। उहा बि ॿिए कंहिं बहादुर सां भॼी वेंदी पंहिंजे रत जे माण्हूअ सां एॾा सुख हूंदे न गुज़ारे सघी त ॿी धारी औरत कीअं गुज़ारींदी। लाल खान तू 1000 ॻाल्हियूं करे पर मूंखे दिलि सां थकी नथो लॻे। जाबर खान तोखे दिलि सां धक कीअं न लॻंदो जेके सोट नवाब जे चवण ते रहमान खे आज़ाद कराए सघनि था छा रहमान सां गॾिजी मुंहिंजा खून नथा करे सघनि। अचे थी ॻाल्हि समझ में फराद। बाबा मूंखे त इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे मामा रहमान तव्हां वटि 2 ॾींहं वाड़ियल ऐं तव्हां मूंसां ॻाल्हि बि न कई। इहो ॿियो मसइलो आहे। ॿियो न ॿियाईअ वारो मसइलो तव्हां मूं ते एतबार बि न कयो। तव्हां छा सम्झो तव्हांजी इज़त खां मथे मूंखे मामो रहमान हुयो। जेकॾहिं तोखे मुंहिंजी इज़त प्यारी आहे त लाल खान एतिरे ताईं हिते रहंदो जेसीं ताईं उन्हनि जा कातिल न ॻोल्ही। कातिल कोन लिकी सघंदा जॾहिं तुंहिंजो मुंहिंजे मथां एतबार ई न आहे त पोइ मां कातिल छो ॻोल्हियां। त पोइ लाल खान खे खून भरे ॾे पंहिंजे सौटनि सां पोइ निबिरी पहुचा। जाबर खान कंहिं बि कातिल खे तूं न ॻोल्ह मां रुॻो घुमण फिरण जहिड़ो थिया पोइ ॾिस सभिनी उठनि खे केतिरो चोराबा पारायां। वॾे ॾिस केरु चवंदो त इहो असांजो पीउ आहे। वाह ये तो खराब अथव छा मूंखां पापा न भुरजो मूंखे ॾाढी बुख लॻी आहे। पोइ वारी बुख त असां ठाहे पूरी था कयूं रुॻो घर हल ख़बर पए। अरे वो घर हला को कम आहे छा। कम न आहे बाक़ी वतऊं था हरू भरू तोखे ॻोल्हींदा। वो कम ॿुधायो न तव्हां घर हली मूंखे पुछड़ो कंदो मां सम्झां थो सापां जे पुटनि तव्हांखे का दाह ॾिनी आहे। इहे रन ज़ाल जा पुट असां सां मिलिया ई कोन्हनि तूं इज़त सां घर हल हली असां 3 भाइरनि जो फ़ैसिलो कर न त विढ़ी मरंदासीं। अरे छोरा विढ़जो न मतां दुश्मन मथां खिलायो मां घर हली तव्हांजो फ़ैसिलो कयां थो। तूं हल न देर छो कई अथई आ हेॾे। अरे पापा त खसा पापा सोचो चाचा छा पिया सोचो नवाब ताण सफ़ा चला थी पियो आहे रातो राति कातिल किथां आया ऐं वरी किथां गुम थी विया। चाचा साईं इहो राणो ऐं या किराए जो कातिल भुलियो ई मिरल लाल खान मूंखे ॿुधायो त राणो शहर में आहे ऐं उतां ई मूंखे अगवा करे वियो। चाचा साईं पोइ इहो मुराद ऐं सूमर जो कमु हूंदो। मुराद ऐं सूमर अरे इन्हनि में त एतिरो दम ई न आहे कि लाल खान लोढ़ो लताड़े वञी खून कनि हा। माण्हू शहर मां अची कम करे विया आहिनि। न चाचा लाल खान जो शक जाबर खान जे भाइटनि में हो। वाह रे वाह सब वाह वाह जी गुजार त भगी तई त रहमान उन्हनि साईं गॾु हो
रहमान खे बि हुननि ई आज़ाद करायो। हाणे ॻाल्हि सम्झो या? चाचा फिरीगिरी ॻाल्हि इहा ई बीहंदी त लाल खान सां हाशिर नवाब खान करायो आहे। तव्हीं पाण ई ॿुधायो इहो अशर जे पाण सां थिया त पोइ? चाचा साईं नवाब खान असांजे ॻोठ जो रुख ई कोन कंदो। मथा फाटा अस्पताल में दाख़िल थियो त वञा ताईं नथा सम्झो? सभिनी खां वॾो दुश्मन असां निड़ीअ ते लत रखियो वेठो आहे। उन खां असां छा कयो? तरस चाचा तरस। रहमान जेकॾहिं वेठो हूंदो न त वारे में ज़रूरु ईंदो। जैसे रहमान वारे में अचे उन खां अॻु में जो कच्ची मिट्टी पाण वारो वॼाए वञे त वञो वञी कंत भञी अचोसि। वर्ष अटकल करणी पवंदी। अटकल फकीरी फंद ॾेखारणा पवंदा न त यो नवाब खान पाण खे छॾींदो कोन। पर चाचा करणो छा आहे? वारस गंद करणो आहे। गंद फकीर त फंद न त पोइ गंद जो गंद। ऐं जेको आहे कमां उहो ई करणो आहे। वञो इन मुराद अखियुनि में वञी ॻाढ़ा मिर्च विझी अचो। वञो। मेरा बा ऊपर थी पिए और मुर्सी बता ओने बचन दो। तू छा करे रे? हुसी ते पेरन दे बीच छड़ो कयो। अता सालू ए ये दान कौन छड़ी दई? अज हिता शरीफा ये भजनो ना है। मुर्सती वणो आहे नन सा। आ तो से रतियो। मस्त मस्त भगा ना। परवीदा का दे परवीदा आवर में कादे मुहांडरी वन्या थी मां घर छॾे निथण की नाया जो मां तुझे ते पात रखावा। तुझे लाया मुंह मलड़ी खोड़ आहे। मुझे मथे में न लग न वरी मुखे मथे में सूर विझ। कोन थी खणा तो मोतबर जो नालो संभाल पंहिंजे घर के भाणे के त ख़बर पजी वेंदई। हल हाणे हल तोखां सवा घर जो कम संभालजी वेंदो। तू जेको घर जो कम कर थकिजी पवंदी आहीं न उहा मुखे ख़बर आहे। जॾहिं पाण टटे जी पचाईंदी न पोइ पुछंदी साईं इहो शेर पाण अची मूंखे मिनतू कंदो। तुंहिंजनि खां मां माफ़ी वठंदुसि। एतिरा मोतबर आहिनि छा तुंहिंजा? तूं अलाह जो आसरो करे महल सां निकिरी वञ। तो जहिड़ी ज़ाल खां त भींग पली आहे। हा हा तू भले वञ। तो वारा भार तोखे सुठे हंध ते विहारे ऐं सुखियो टुकुर खाराईंदा। ये एॾी भली किथे आहे? मूंखे ख़बर आहे जेको भाइर हिन ते मरंदा ऐं ठरंदा आहिनि। भाइर अॼु ताईं ईद बि न खणी आया अथसि। मला हिन जे भाइरनि पंहिंजे मथे जो सूर कढी मुंहिंजे मथे में सूर विधो आहे। बाबा सही चवंदो आहे सेबल जहिड़ियूं टके सेर मिलन न त बि महांगियूं। हाणे छा कयां? ॻाल्हि त ॻीची में पजी वई आहे। चले जल्दी बंदूक कर। अदा चाबर जे मारन सालू और शेरी बगानी सटे विदो आ। हली पिया पादर खाइन। अड़े अड़े ही तू छा थो चवे? छोरा मरी पोंदा खाली हथेन। घबरा न बाबा। सालू ऐं शरीक मुड़स माण्हू आहिनि। पादर सही वेंदा। जल्दी कर भाजाई जल्दी कर। पुरानी पोती मां को कपड़ो फाड़िया रत बि ही कोन थो। हां हां मां खणी के था। सोनू दिया तू आदि बाबा मुझे हर हकीकत जी तव्हां खे ख़बर आहे जेको कुझु मूं पंहिंजे दिमाग़ खां लिकायो पर हिकु हकीकत अहिड़ी आहे जेकॾहिं तव्हांखे न ॿुधायां त शायदि ज़िंदगी भर तव्हांजे नज़रुनि में घिरियल रहंदसि। दिया सोनू बाबा ही तू छा थी चवीं? ठीक थी चवां दीनू बाबा। हिकु अहिड़ी छोकिरी जेका पंहिंजे पीउ माउ खां लिकी करे कंहिं छोकिरे सां इश्क कंदी रहे
उन सां मुलाक़ातूं कंदी रहे ऐं उन खां पोइ कंहिं ॿार जी माउ बणिजी वञे। ये सभु हक़ीक़तूं ॼाण खां पोइ तव्हां मुंहिंजी इज़त कीअं करे सघंदो? सोनू धीअ, मूं न तोखे कुझु चयो आहे, न कंहिंखे ॿुधायो आहे। हमेशह तुंहिंजे मामलनि खे मूं दॿाए रखियो आहे। पर हाणे ख़ामोश रहण जो वक़्तु न आहे। दीनू बाबा, हिकु हक़ीक़त हॉस्पिटल मां आणे तूं मूंखे ॾेखारी हुई न, ऐं हिकु हक़ीक़त जो आईनो मूं बि आंदो आहे। जाबिर खान जे पुट सां तो साल कोर्ट में निकाह करे छॾियो। हाँ दीनू बाबा, हाणे त तव्हांखे यकीन अची वियो न त ही नाजायज़ न, पर मुंहिंजे जिगर जो रक्त आहे। हाणे तव्हां ई मूंखे ॿुधायो त आख़िर मां छा कयां? मां छा थो चई सघां? करे बि शायद कुझु कोन सघंदुसि। ही मामलो मुंहिंजे वस खां ॿाहिरि आहे। मां त हाणे शर्मिंदा आहियां त फराज़ जे मथां खामखा तशद्दुद कंदो रहियो आहियां। मूंखे सभु ख़बर आहे दीनू बाबा, पर मां इन जे करे ख़ामोश रहियसि त हिकु ॾींहुं तव्हां मुंहिंजी मदद ज़रूरु कंदो। अम्मा सोनू, मां तुंहिंजी का बि मदद नथो करे सघां। माना त अजाई उमेद रखी दीनू बाबा, बाबा खां वधीक। दीनू बाबा, तव्हां मूंसां प्यार कंदा आहियो, मुंहिंजो घणो ख्याल बि कंदा आहियो। छा तव्हां इहो चाहींदो त मां ख़ुदकुशी करे छॾियां? न सोनू, न। पोइ दीनू बाबा, तव्हांखे हर हालत में मुंहिंजी मदद करणी पवंदी, न त मां मरी वेंदसि। गाल विसरी वई आहे छा? गाल? कहिड़ी गाल? मां एडी पोड़ी थी वई आहियां छा? साहबनि जे सिर मथां सदको वञो जो तव्हां त मूंखे यादि ॾियारायो। हाँ, ज़ेबू वारी ॻाल्हि जेके असांखे पादर लॻा, असांजो न दाद न फरियाद। अरे रे, अम्मा ज़ेबूअ खां डिॼे थी, सोचे थी जे मुंहिंजे पुटनि सां अहिड़ी हालत कई आहे मूंखे छॾी दी। अरे कोन थी न ज़ेबड़ीअ खां मां डिॼां। हाँ, मूंखे ॻाल्हि विसरी वई। खणी अचो मुंहिंजो बुरको त मां वञां थी हींअर ई। कमू वञंदरा बुरको खणी आ माजो। आदा मनू, हाँ अम्मा खे तैयार कर, तू तैयार कर। वारो कर तू वञ, मामा खे मालिश कया मता विढ़ण मता मिर्गी चढ़ी वञेसि। ॻाल्हि छा? अॼु वरी एतिरी था ख़ुशामद कनि मुंहिंजी। हाँ, ये वठ मां बुरको। अरे इनके बुरको न चो, सिरह चो सिरह। मां जंग ते थी वञे। बे मां तुंहिंजे लाइ हथियार खणी अचां। ओसा यारी तू जे न मां हिया ढाल ऐं हिया तलवार हलाए तई न हला तोखे सेखारियूं। अरे फेस कमु पकड़, हीअं कबी तई। अरे हेडे मुआ गुलू ने भागा ओहे माणे जो घरा छा? आ जो दर ते सड कण में तप तो चढ़ाई। आ इने छो घर में खड़ी आई? भाई साहब, चलो मां ता का अटो उधार वठण आया। मुजो कर्ज कढो पोइ ता वेंदुस। छा जोड़े कर्ज? तू लाख रुपया वठी वे है न? वठी वियो हम, अना 50,000 रहलन, उहे दियो त मां वञा। अरे मुआ ने भागा तो असा को लाख रुपया वठी वे न। हाने छा जो तो फडो करी जो वरी आया ही 50,000 वठण। वो लाख त मु अटकल सा कढियो,
बाकी 50,000 त रहल है ना। रुपयो भी कोन मिलंदई बापारी जो तो पुट ही नहीं। हाँ मामा साबा जो पुट हैं। अरे दे अम्मा जो नालो न वटे अरे न उपती लपा दे। अरे एड़ो गैरती है ना कठ 50,000 रेडी छो तो करी। हाँ इतना फिन तो सही कोना मानी खारायो। ओ मार पोई खुदा जी डेढ़ फुटा साबा जे सर मथो सदको वनी मु अजुडिया ते पाजे ने दादुलन के पेट भरे कोन खारायवा आने वर तोखे खाराई दस मानी भली वेह सजो डी वेह जो मत को टुकुर खाराया भली भुखा पे मर छो भुख मरन दस मुखे मानी न खाराई दो ना तहां के खाण कोन दस। अरे असा घर जी मानी खाइंदे ना आहियूं। आहा असा के रगो पराए घर जी मानी वणंदी आ। ओ छोरा उल्लू न कयो से हदियो से त यो बीठो जे ते बीठो जे ता वनी माल सारो को वनी का तकवाड़ा सिधा करे एने खणी अचो। हां का तकवाड़ा खणी जो बाको तंका टिको है छा पकड़ दे डफुटा। हां वन ताग मा दिसी थो रहा चढ़ी वे मुआ खट ते चढ़ी वे मत जिला पुसरियो पचाए थी चा पता मरण माल चवी तो मुका पेट भुखियो सापा मारियो आ सापा जे सिर मतो सत को वनी तो छोरन के चढ़ दे सिकल ते को अग में जी तुजो खटोलो खणा अभी ये कोने दुस पुसरी खाई पावी दुस। हां हां बिल्ली अथन सा खा जाए पता हस तरह जी वने